नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला जी सदारत हेठि संदुस ऑफिस में कोरोना वैक्सीनेशन मुहिम के सिलसिले में एक गॾिजाणी थी गुज़री है, जंहिंमें DHO समेत लाॻापियल मेडिकल ऑफिसरनि शिरकत कई है। इन मौके ते डिप्टी कमिश्नर वैक्सीनेशन वारे अमले सुस्त रफ़्तारी से हलण ते कावड़ जो इज़हार कंदे समूरनि MSAs खे हिदायत कई है त कारकिरदगी के बेहतर बणाए फिक्स सेंटरनि खे मुकमल तौर ते फ़ाल बणायो वञे, बोथ वधाया वञनि त जीअं वैक्सीन लगाइण लाइ ईंदड़ माण्हुनि खे मुश्किल पेश न अचे। हिन चयो त अफ़सोस सां चवणो थो पवे त सिहत खाते घोटकी जी कारकिरदगी इत्मीनान जोगी नाहे। इन बावजूद सच्चाई ईमानदारी सां कम करण सां हदफ हासिल करे सघिजे थो। हिन सिलसिले में समूरनि ज़िम्मेवारनि खे पंहिंजो पंहिंजो किरदार अदा करणु घुर्जे। इन मौके ते समूरनि असिस्टेंट कमिश्नर खे हिदायत कंदे चयो है त पंहिंजे पंहिंजे तालुके में मौजूद सनती इदारनि खे नोटिस ॾिना वञनि त पंहिंजे स्टाफ खे 100 सैकड़ो वैक्सीन लगाए। ॿी सूरत में सिंध हुकूमत जी पॉलिसी तहत संदुस खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। इन मौके ते MS डेरकी जी कारकिरदगी ते कावड़ जो इज़हार कंदे खेसि शोकास नोटिस जारी करण जी हिदायत कई, जॾहिं त DHO खे भी हिदायत कई त 3 ॾींहनि अंदर समूरे स्टाफ बाबत तफसीली रिपोर्ट फराहम कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।